वतन न्यूज रखे आपको बाखबर। जी नाज़रीन, कलोई मां असीं ख़बर ॾींदा हलूं त जीअं सभई साज़ ऐं आवाज़ हिकु सकावन जो ॼाण आहिनि, उते मुरलीअ जो हिकु मुनफ़रद जो अंदाज़ आहे। उन्हनि मशहूरु मुरली वॼाईंदड़नि मां जोगी हमीर फ़क़ीर बि पंहिंजो मट पाण आहे। हिन फ़क़ीर ज़िंदगी जूं 60 बहारूं उन ई फ़न में अर्पे छॾियूं आहिनि। मुरली वॼाईंदड़नि सां गॾोगॾु वॾी यारी दोस्ती वारो इंसान आहे। सकावत खाते ऐं सुञाण जुड़ियनि खे अपील थी कजे त हिन फ़क़ीर जे फ़न जो क़दुरु कनि, जीअं खेसि ज़िंदगी में का भेटा ॾिनी वञे। रिपोर्टर सूफ़ी मावंद हसन, वतन न्यूज़ कलोई।